इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम, यानी रोज़ा नमाज़ूं इबादतूं जिन माण्हुनि ते असर अंदाज थियूं आहिनि, जिन माण्हुनि उन्हनि में फैज़ हासिल कयो आहे, उहे मुत्तकी बणिजी विया आहिनि। हाणे उहे साहिब तक़वा अफ़राद तव्हांजे समाज जा बाइज़त माण्हू, ख़ुदा ऐं ख़ुदा जे नुमाइंदनि मोहम्मद व आल मोहम्मद, अंबिया, आइमा, औसिया, औलिया जी निगाह में समाज में मुआशरे में बाइज़त काबिल तकरीम उहे अफ़राद आहिनि जिन वटि तक़वा आहे। माल दौलत जी बुनियाद ते समाज में कंहिंखे मोतबर न समझो। क़ौम ऐं कबीले, रंग ऐं नस्ल, उहिदे, कुर्सी, आमदनीअ जा ज़राए घणा आहिनि, या मसलन ख़वातीन जे हवाले सां त उहा ख़ातून वधीक मोतबर आहे जंहिं वटि ज़ेवर घणा आहिनि, जंहिं वटि लिबास भलो आहे, भली गाॾीअ ते चढ़ी थी अचे, कंहिं सणबी पोस्ट ते वेठल शख़्स जी घरवारी आहे, उनजो पुटु को वॾो ऑफिसर आहे, उनजो भाउ को मोतबर माण्हू आहे, या उनजो पीउ जेको हुयो उहो इन हवाले सां दुनवी कुझु शइ जे एतबार सां माल ऐं दौलत जो हामिल हुयो, जी न। उन्हनि जे साम्हूं न्याज़ निवड़त, उन्हनि जी इज़त, उन्हनि जी अज़मत, क़ुर्आन करीम इन्हनि सभिनी समाज में जेके ग़लति मयार ठहियल आहिनि उन्हनि खे कटे ख़तम करे क़ुर्आन फरमाए थो मोतबर उहो आहे, साहिब तकरीम उहो आहे, साहिब इज़त उहो आहे जंहिं वटि तक़वा आहे, परहेज़गारी आहे, बाकिरदार आहे।